लेबर यूनियन शदादकोट की जानिब से सदर गुलाब खान बलोच, जनरल सेक्रेटरी गुलजान पंद्रानी, गुलाम नबी बरोई, मोहम्मद आलम लाशारी, मीरगुल पंद्रानी, मुख्तियार अहमद बरोई, बगुड़ खारानी समेत सैकड़ों मजदूरों की जानिब से राइस मिलर्स व्यापारी हजरात की तरफ से सालाना परसेंट न मिलने और मजदूरी में कटौती के खिलाफ लेबर हाल में एहतजाजी मीटिंग करके एहतजाजी मुजाहरों का ऐलान किया गया। सदर के काल के लबेक चवंदासीं, वापारी को भी नुकसान नथो करे, हर कारोबार में नफ़ो ऐं नुक़सान थींदो आहे। इहो क़ुरान में भी ज़िक्र थियल आहे। जेकॾहिं हो कमाइनि था उन कमाई मत असांखे नथा ॾियनि। जेकॾहिं मज़दूरनि खे हक़ न मिलंदो, असां सदर साहब जेको भी हुकुम कंदो असां उन सां गुड्स ट्रांसपोर्ट जे जमादार जे तरफ़ां ॿधल आहियूं। सरमाएदार जा इन फ्लैट में जेके हुयो त साईं यारनि इहे 10-10 किलो ॾियनि पिया, बि उहो पंहिंजे सेठनि खे ॾियनि पिया, जेके हुननि जा माल संभालनि पिया, जेके वाड़े जा हुया, चौकीदार हुया। कॾहिं कंहिं जमादार खे ईअं सॾु करे न चवनि पिया त तव्हांखे छा तकलीफ़ आहिनि बरसाति में, त तव्हांजे लाइ छा हमदर्दी कयूं। हे अॼु बि असांजा न आहिनि, सुभाणे बि न। बारे में बाबा फोरस गुल मोहम्मद फर्जन सदर साहिब जेको हुकुम कंदो असां उन जे पाबंद, जेका वापारी चवंदा असां नुक़सान कया आहिनि, वापारियुनि कॾहिं बि नुक़सान न कया आहिनि। हे कहिड़े वापारी जो ढंग आहे, वापारी कॾहिं बि नुक़सान न कया आहिनि। कणिक ॿेड़ी केतिरो बोर्ड आयो, पाणी आयो, कणिक कारो कणिक 2600 रुपये में वञे थो, कारो कणिक। असां वापारी बरादरी सां मुलाक़ात कयोसीं, उन्हनि खां टाइम वरितोसीं, त उन्हनि इहो चयो, बाबा असांखे जेका सो मज़ूरी तव्हां माफ़ु कयो। ऐं मां सम्झां थो ख़ैरात घुरनि था वापारी, उन्हनि खे ख़ैरात जी ज़रूरत न आहे, त बराए महिरबानी करे असां पुरअमन तरीक़े सां अॻु में असां पुरअमन रहंदड़ आहियूं, कयोसीं असांजी मज़ूरी वधाए वञे। अगरि उहे नथा वधाइनि त असां पंहिंजा मिलूं बंदि करे जल्द अज जल्द असां बंदि करण जो ऐलान कंदासीं। पोइ असांजे वॾे सदर गुलाब खान बलोच जो आख़िरी जेको बि राय अमल हूंदो, काफ़ी असां जेको सो पंहिंजे पोरेतनि खे, पंहिंजे जमादारनि खे आख़िरी मरहले में वरितोसीं। स्ट्राइक जो आहे, असां स्ट्राइक में हलिया वेंदासीं, असांजो राइट आहे। असां 3 महीना 4 महीना उन्हनि खे इलाजूं कयोसीं पर कोन मञिया। हाणे असां पंहिंजो मुज़ाहिरो कंदासीं, ताक़त जो मुज़ाहिरो ॾेखारींदासीं। जबकि इस मौके पर लेबर रीजन लाड़काना के असिस्टेंट डायरेक्टर मैडम नगीना मेमन ने एहतजाजी मीटिंग में शिरकत करके लेबर यूनियन के साथ भरपूर ताउन का ऐलान भी किया। असां नुमाइंदा आहियूं मज़दूर जा, ऐं नुमाइंदा असां उन्हनि मालिकनि जा बि आहियूं जिते उहो कारोबार कनि था पिया। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिन वक़्तु महांगाईअ जे मुनासिबत सां मज़दूर जी जेका उजरत आहे वधणु खपे, जेका पूरी डिवीज़न में वधी आहे। ही शहदादकोट जा वापारी आहिनि जेके मज़दूरी ऐं पीस रेट न वधाइण ते ज़िद कयूं बीठा आहिनि, ऐं इहो ज़िद अजायो आहे हुननि जो। इन जे करे असां उन्हनि खे लेबर कोर्ट बि मोकिलियो आहे त जीअं मज़दूर जी उजरत पूरी करे सघनि। कैमरामैन अब्दुल मजीद पंद्रानी के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शदादकोट।